तालीमी हवाले सां उत्तर सिंध जे पुठिते पयल शहर जैकबाबा जी तारीख़ में पहिरियों भेरो ख़ानगी स्कूल्स ते ॿधल तंज़ीम ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन पारां चेयरमैन सिकंदर अली महर ऐं सदर नियाज़ अहमद खोसो जी निगरानी में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में मुशाहिदे ऐं तजुर्बाती इल्म खे हथी वठाइण ऐं उन्हनि में लिकियल सलाहियत खे उजागर करण लाइ जैकबाबा जे टाउन हॉल में साइंसी मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ्तिताह पीपल्स पार्टी लाड़काना डिवीज़न जे सदर वॾे वज़ीर जे जेलनि बाबति सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जे पुट ऐं सियासी जानशीन मीर राफ़े ख़ान जखराणी कयो। साइंसी मेले में जैकबाबा जे नंढे वॾे 3 खां वधीक ख़ानगी स्कूलनि जे शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि शिरकत करे पंहिंजे स्कूल्स जा स्टॉल लगाए उस्तादनि जी मदद सां ठाहियल मुख़्तलिफ़ साइंसी नमूननि जी नुमाइश कई। साइंसी मेले में डेप्यूटी डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स अब्दुल वहीद चांडियो, प्रिंसिपल गर्ल्स डिग्री कॉलेज सईदा महर, DHO जैकबाबा डॉक्टर अब्दुल गफ्फार महर, पीपल्स पार्टी अगवान सूफी मनसब अली शेख, अब्दुल रशीद कोरेजो, सिराज अहमद कट्टो, अब्दुल हई सूमरो समेत मुख्तलिफ सियासी समाजी अगवाननि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। साइंसी मेले में मूनलाइट पब्लिशर जे ज़ीशान मैसर पारां बि मुख्तलिफ सीरीज़ जी किताबुनि जी नुमाइश कई वई ऐं स्टॉल ते ईंदड़ वालदेन तोड़े शागिर्दनि खे किताबुनि जा तोहफ़ा बि ॾिना। ऐं इन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ स्कूल्स जे मालिकनि रॉयल कॉलेज ऑफ साइंस जे ज़ाहिद अली मंगरियो, गज़ाली रेजिडेंशियल जे नियाज़ अहमद खोसो, ड्रीम्स इन जे नसीबुल्ला हांबी, जैकब न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ मोहम्मद मूसा चांडियो, नज़र न्यूज़ जे ज़ाहिद गाज़ी ऐं ॿियनि खे सैयद बुकलैंड तरफ़ां एज़ाज़ी शील्ड्स बि पेश कयूं वयूं। साइंसी मेले खे मेहमान ख़ास मीर राफ़े ख़ान ख़िताब कंदे ख़ानगी स्कूल जी अहिड़ी सरगर्मी खे साराहियो ऐं इन हवाले सां हर क़िस्म जे साहकार जी ख़ातिरी कराई। साइंसी मेले में शिरकत कंदड़ शागिर्दनि थोड़े उस्तादनि जैकब न्यूज़ सां वीचार वंडी दे ख़ुशी जो इज़हार कयो। मॉडल ठाहिण ऐं पंहिंजी सलाहियत खे ॾेखारण जो भरपूर मौक़ो ॾिनो ऐं असां पंहिंजे स्कूल जे तरफ़ां काफ़ी मॉडल खणी आया आहियूं। जीअं तव्हां ॾिसो यूरिनरी सिस्टम आहे, उहो एयर पोल्यूशन आहे, उहो इहो वाटर साइकिल आहे ऐं ॿियो काफ़ी कुझु आहे। सब स्कूल स्टाफ या इंतज़ामिया शुक्रिया गुज़ार आहियूं, जीअं इंतज़ामिया जेके अहिड़ा मौक़ा कराइनि था, असांखे मौक़ा ॾियनि था, असां मिस नथा करूं। असांजी कोशिशि आहे त हर साल अहिड़ा मौक़ा थींदा रहनि, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जंहिंमें असां ऐं ॿिया अदर ॿार जेके बि आहिनि इंजॉय करनि था। असां स्कूल अरेंजमेंट जेको सर सिकंदर अली मार साहब आहिनि, असां उन्हनि जो शुक्रगुज़ार। इसका दिन मुझे बहुत अच्छा लग रहा है और ये मतलब मैं पेंसिल से बनाती हूँ, जेनेटिक मुझ में है, ये मैं बचपन से मतलब आती है मुझे ड्राइंग बनाना। बचपन में इतनी अच्छी नहीं बनाती थी लेकिन अब मैं अच्छी बना लेती हूँ। जेको साइंसी मेलो जेका पहिरियों दफ़ो लॻायो आहे असांखे बहितरीन तरीक़े सां ॾिसूं था, छो जे करे जेको अहिड़ा मेला आहिनि आंदिया में फ्यूचर में लॻंदा रहनि, जीअं त असांजे जे स्टूडेंट्स आहिनि मोटिवेट थींदा आहिनि कि एजुकेशन खां अलावा माना जेके बि आहिनि उनखे मिली सघे थो। मुझे बहुत गर्व हो रहा है और मुझे बहुत अच्छा लग रहा है आज का दिन, और मैं ये चाहती हूँ कि मैं आगे भी इसी तरीके से अपने स्कूल का नाम रोशन करूँ और मैं किसी अच्छी पोस्ट पे जाऊँ। आज फर्स्ट टाइम मैंने साइंस फेयर में हिस्सा लिया है और मुझे आज का दिन बहुत अच्छा लग रहा है। मैं गर्व महसूस कर रही हूँ कि मैंने किसी पार्टिसिपेट, वैसे तो मैं बहुत सारी चीज़ों में ऐसे पार्टिसिपेट करती रह रही हूँ, लेकिन आज मैंने उन चीज़ों से हट कर किसी इस तरीके के चीज़ में आई, इस तरीके मैंने कुछ किया है। दरअसल साइंस मेलो असांजे ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन जे हवाले सां थियल आहे, तमामु हिकु ज़बरदस्त मेलो थियो आहे। दरअसल ही जेके बि असांजे जेके मॉडल वग़ैरह ठहियल आहिनि, इहो सॼे जेको ॿारनि जी नॉलेज में आहे, इहो जेको हिकु तमामु ज़बरदस्त हिकु ॿारनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ इहो यानी असांजे हिन दफ़े जेको इहो मेलो थियो आहे, इंशाल्लाह अॻे दफ़े इन मेले खे असां जेको तमामु बहितर कंदासीं और तमामु ॿारनि खे हिकिड़ो सुठो अवेयरनेस मिलंदो। इंशाल्लाह इहो प्रोग्राम कंदा रहंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों ई तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त जैकबाबा जे हिन में ही पहिरियों चकर जेको साइंसी मेलो लॻायो आहे, इहो तमामु ज़बरदस्त आहे, जंहिंमें तमामु मुख़्तलिफ़ स्कूलनि जे मुख़्तलिफ़ मॉडल्स ठाहे साइंसी हिते जेको आहे अची प्रोग्राम पेश कयो अथऊं। तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे, अहिड़ा तालीमी साइंसी प्रोग्राम थींदा रहनि। इन सां ॿारनि में तमामु ज़बरदस्त जेको आहे कॉम्पिटिशन वारो जेको आहे मुक़ाबिलो थियो आहे। तव्हां ॾिसो था त हिते ॿार केतिरा ख़ुशि आहिनि ऐं उन्हनि जे लाइ ईद जो समय आहे ऐं ज़बरदस्त प्रोग्राम आहिनि, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि जंहिंसां असांजे ॿारनि में तमामु सुठी जेका आहे उहो नॉलेज थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये तो
ही प्राइवेट स्कूलनि जो ही पहिरियों दफ़ो ही मेलो जेको हिते जैकबाबाद में जेको आहे सो लॻो आहे। इन में मां सम्झां थो त जेके स्टूडेंट जी टैलेंट आहे उहा तमामु हिकु बहितरीनु टैलेंट आहे ऐं उन टैलेंट खे एक्सपोज़ करण जी ज़रूरत हुई। जेका इन्हनि प्राइवेट स्कूल जा जेको आहे सो ओनर्स जेके बि आहिनि उन्हनि पंहिंजे भरपूर कोशिशि कई त उन्हनि ॿारनि जो जेको आहे सो टैलेंट खे ज़ाहिर कजे, जंहिं मां मुख़्तलिफ़ क़िस्म जा मॉड्यूल वग़ैरह जेके इन्हनि ठाहिया, स्पेशली जेके हेल्थ वारे हवाले सां मूं ॾिठा त उन्हनि खां तमामु हिकिड़ो बहितरीनु मां मुतासिर थियो आहियां ऐं मूंखे उमेदु आहे त उहे छोकिरा अॻिते हली करे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा। पब्लिक स्कूल जो शागिर्द 8वीं क्लास में पढ़ां थो। असां हिकिड़ी मॉडल ठाहियोसीं त पाकिस्तान हिकु ज़री मुल्क आहे, पाकिस्तान में पाणी जी कमी आहे, त असां हिकिड़ो रेन जो जेको रेन वाटर जो जे लाइ हिकिड़ो टैंक ठाहियोसीं त उहो पाणी जमा कंदासीं, पाइप जे ज़रिए वरी फिल्ट्रेशन वारे टैंक में आणींदासीं पाणी खे, जॾहिं इन में ईंदो त क्लोरीन जे ज़रिए असां साफ़ु करे सघूं था। जेके रेन वाटर हूंदी आहे उन में गंदगी हूंदी आहे, पीअण जे लाइक़ु न थींदो, इन में बीमारियूं हूंदा आहिनि, त क्लोरीन जो जेका क्लोरीन आहे न उन जे ज़रिए इन खे असां साफ़ु कंदासीं, साफ़ु करे पोइ इन वेल में ईंदो, जिते ज़रूरत हूंदो असां बूटनि खे बि ॾेई सघूं था, पीअण जे लाइ बि कमु अची वेंदो। असल में ही साइंस मेलो लॻायो वियो आहे, हिन जो बहितर तजुर्बो ऐं इहो बि आहे त शागिर्दनि खे माना प्रैक्टिकल वर्क जेको आहे न उहो करण में बि उनखे ख़बर पवंदी त साइंस में ज़्यादातर चवंदा आहिनि जे 80% प्रैक्टिकल वर्क हूंदो आहे साइंस में। सो तंहिं करे माना हे मेलो जेको आहे न उन्हनि शागिर्दनि जे लाइ हिकिड़ो सबक़ बि आहे त इन्हनि खे माना ख़बर पवंदी त ज़्यादातर साइंस में उन प्रैक्टिकल वर्क करायो वञे। कुझु शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़्यादातर थ्योरी पढ़ंदा आहिनि, पर हे जेको नुमाइश करायो वियो आहे न इन में शागिर्दनि खे हिकु इहो ॿुधायो वियो आहे त तव्हां प्रैक्टिकल वर्क में माना घणो तवजो ॾियनि ऐं इन सां शागिर्दनि जे इल्म में बि तमामु घणो इज़ाफ़ो थींदो ऐं उनखे इहा बि ख़बर पवंदी त बाबा मिसाल इहा दुनिया में जेके बि कमु थींदा आहिनि उहे अकॉर्डिंग टू साइंस जे मुताबिक़ ज़्यादातर कया वेंदा आहिनि। साइंसी मेलो जेको आहे इहो ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन जी तरफ़ खां मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें जैकाबाद जा कमो पेस्ट्री स्कूलनि पार्टिसिपेशन कई आहे। उन्हनि में मुख़्तलिफ़ ॿारनि मॉडल्स एंड प्रोजेक्ट ठहिया। जेकॾहिं जैकाबाद जो तारीख़ ॾिठो वञे त उनमें कॾहिं बि अहिड़ो साइंसी मेलो न लॻो आहे। हिते अदियूं बि पार्टिसिपेट था कनि, उहे मॉडल ऑब्ज़र्वेशन कनि था पिया ऐं मुख़्तलिफ़ कसीर तादाद में महिमान जी आमद बि जारी और सारी आहे। बहरहाल असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असां जेके कमु जेको एक्टिविटी ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन कयो आहे इन में ॿारनि जी पूरी जेको आहे पार्टिसिपेशन ज़ाहिर थिए थी पई ऐं हिते असांजी कोशिशि इहा आहे त हर साल साइंसी मेलो थियणु खपे। जी मां ग्लोबल वार्मिंग ठातो आहे। ग्लोबल वार्मिंग जेको असांजी दुनिया में अॼुकल्ह इलाही ख़तरनाक हले थो। ग्लोबल यानी कि दुनिया वार्मिंग यानी कि हीटिंग न जेके असांजी हीटिंग थिए थी, असांजी ओज़ोन लेयर आहे इहा ॾाढी हिट करे वई आहे असांजी गैसिस को। इंसान तरक़ी त कई आहे लेकिन उहा तरक़ी जेकी थी आहे उनमें कार्बन डाइऑक्साइड गैस, नाइट्रो ऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स इलाही वधी आहे। इन जो इंसान छा थिए थो त 2000 क़रीब जे अचनि था, इलाही सालनि खां बाद कार्बन डाइऑक्साइड ॾाढी वधी वेंदी ऐं दुनिया जे लाइ इलाही वार्म थींदी, एनिमल्स डेड एनिमल्स इंसान डेड थी सघनि था ऐं डिफोरेस्टेशन वधी आहे। हे जे तव्हां ट्रीज़ ते ठाता आहिनि, हिननि ट्रीज़ जेका आहिनि कार्बन डाइऑक्साइड एब्सॉर्ब कंदा आहिनि ऐं वणनि जी कटाई थिए थी, डिफोरेस्टेशन जे करे असांजा ट्रीज़ जेका आहिनि कार्बन डाइऑक्साइड एब्सॉर्ब नथा करनि, कार्बन डाइऑक्साइड बैलेंस थी चुको आहे ख़तमु। इन वजह खां असां हाई लेवल थियनि था ऐं ग्लोबल वार्मिंग जो सबबु इहो ई आहे। हिन जो रुगो रीज़न इहो आहे असांखे फ़ाइदो ग्लोबल वार्मिंग खे निपटण जो इहो ई आसान तरीक़ो आहे त असांखे घणे में घणे वण यूज़ करणु चाहिनि ऐं पंहिंजा व्हीकल्स जेका आहिनि कार्स ऐं मोटर बाइक्स आहिनि इहे घटि यूज़ करणु चाहिनि ऐं असां कार यूज़ कयूं त CNG कंप्रेस नेचुरल गैस असांखे अप्लाई करणो। अस्सलाम वालेकुम, सबका पहिरियों त उनजा शुक्रगुज़ार आहियां जेकब न्यूज़ वारनि जो फॉर बेस्ट कवरेज। ही जैकाबाद में असां साइंस एग्ज़िबिशन मेलो आपसा जे प्लेटफॉर्म कयो आहे जेको जैकाबाद जी तरफ़ जो पहिरियों प्रोग्राम आहे। असांजे आपसा जो मक़सदु आहे त असांजे ॿारनि जे अंदरि जेके लिकियल टैलेंट आहे उन खे ॿाहिरि कढणु ऐं असां हिकिड़ो ॿियो विजन खणी निकिता आहियूं प्रैक्टिकल एजुकेशन। जेका प्रैक्टिकल एजुकेशन हूंदी आहे एज़ कम्पेयर टू थ्योरेटिकल एजुकेशन खां कई गुना वधीक आहे। हा, इन में महिनत ज़्यादा करणी हूंदी आहे, तंहिं करे असां आपसा जे प्लेटफॉर्म मां ही साइंसी जो मेलो लॻाए करे इहो साबित कयो आहे त असांजे जैकाबाद में तमामु ज़्यादा टैलेंट मौजूदु आहे ऐं असां हिकु क़दम आला तालीम जी तरफ़ प्रैक्टिकल एजुकेशन जी तरफ़ वधायो आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां सभु ॾिसंदो असां सभिनी जी आपसा जी महिनत सां असांजो जैकाबाद तालीम जे मैदान में पूरे पाकिस्तान में नंबर 1 में ईंदो। असां इहो अज़म रखे शुरूआत कई आहे, इंशाअल्लाह असां पंहिंजे टारगेट अचीव ज़रूरु कंदासीं। In starting, I like to introduce myself. My name is Kanis Fatma and student of in class 6 Mehran Smart Public School Gadi Kharo. Today I have
brought this projects plants life cycle, heart and excretory system. ਅਸੀਂ ਤੇ ਆਂਦਾ ਸੀ plants life cycle, heart and excretory system. The excretory system remove waste material from the body, such waste, urine, sweat are excreted from the body. A man passes out about 1.5 to 2.5 liter of urine every day. The excretory system consists of the following organs: kidney, urate, blood. Kidney, there are two bean shaped of kidneys in human body. Kidneys remove waste material from the blood of the form they can be filters of the body. Urate, it is long tube which arises from each kidney and opens into urinary blood. Blood, it is sac-like structure and store of urine. Sometime after remove waste material through urethra. जैकाबाद में ही जेका साइंस एग्ज़िबिशन मुनक़द कई वई आहे, प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जी तरफ़ां मुनक़द कई वई आहे। इहा नुमाइश असां ॾिठीसीं, ॾाढी ख़ुशी थी। जैकाबाद में अहिड़ी हेल्दी एक्टिविटी कॾहिं न थी आहे माज़ी करीब में, ऐं इन सां ॿारनि जो टैलेंट बि उजागर थिए थो। ॿार माशाल्लाह असांजे जैकाबाद जा तमामु घणा टैलेंटेड आहिनि। इहा साइंस एग्ज़िबिशन ॾिसी पोइ असां चऊं था। हूअं त जैकाबाद जेको आहे त लिखियो वेंदो आहे त ॿियनि ज़िलनि खां पोइ पियल आहे, पर हिते जेको आहे जैकाबाद जो टैलेंट असांखे नज़र अचे थो। ऐं उस्तादनि खे शाबाश आहे जिन ॿारनि खे लीड कयो आहे। ॿार तमामु घणा टैलेंटेड आहिनि। साइंस एग्ज़िबिशन में तमामु घणा मुख़्तलिफ़ क़िस्म जा मॉडल्स असां ॾिसासीं। साइंसी मॉडल जंहिंखे ॿारनि जेको आहे त वेल डिस्क्राइब कयो, हिकु हिकु ॿार खां असां पुछियोसीं ऐं उन्हनि जेको आहे त सुठा जवाब ॾिना, मुतमइन कयो असांखे, ऐं इहो ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। प्राइवेट स्कूल वारनि खे असां शाबाशी ॾियूं था, उन्हनि जी महिरबानी जो उन्हनि अहिड़ी हेल्दी एक्टिविटी वॾे पैमाने ते जेका आहे हिते मुनक़द कराई आहे। अहिड़ियूं एक्टिविटी जेके जैकाबाद में हुजणु घुरिजनि, असांजी तालीम जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। सर इहो तमामु हिकिड़ी सुठी एफर्ट आहे असां जैकाबाद ऑल प्राइवेट स्कूल जी। जे हिसाब सां असां जैकाबाद जो माहौल आहे, असां थोरो जो आहे न बैकवर्ड एरिया में आहियूं। असां तालीम जे हिसाब सां, तालीम हवाले सां असां तमामु पोइते आहियूं। जेके असांखो जेके एडवांस शहर आहिनि अॻिते आहिनि, सखर, शिकारपुर, हैदराबाद, कराची, इन में इहे रोज़मर्रा जी एक्टिविटी थींदी आहे। पर असां में जेको आहे न अहिड़ो माहौल न आहे जो असां वटि हीअ एक्टिविटी थियनि। असांजे जेको मुआशिरे में जेको आहे ॿारनि ते जेको आहे मेंटली तौरु या फिज़िकली तौरु ध्यानु नथो ॾिए। असां वटि सिर्फ़ु जस्ट जेको ॿारनि खे किताब रटाया था वञनि, पर अहिड़ा जेके इवेंट थींदा आहिनि, अहिड़ा क़िस्म जा जेके इवेंट थींदा आहिनि, इहे ॿारनि जे जेके आहिनि उनखे जेको आहे अप्रोच खे वधाईंदा आहिनि। उन्हनि खे अहिड़ा जेके इवेंट्स जेके आहिनि उहे कराइणु खपनि, जंहिंजे हवाले सां ॿारनि जी मेंटल अप्रोच वधे। जेके आहिनि तख़लीक़ असां जेके सिस्टम आहे, जेको असां वटि एजुकेशन सिस्टम आहे, उहो ॿारनि खे जेको आहे लकीर जो फ़क़ीर बणाईंदो आहे। सिर्फ़ु जेके उहे किताब जा रटियल ॻाल्हियूं पढ़ंदा आहिनि, पर उन्हनि खे जेको आहे रिसर्च वर्क करणु जेको आहे उहो तमामु घटि आहे असां वटि। छो त अहिड़ा इवेंट थियणु खपनि ऐं ॿारनि जो जेको आहे मेंटली टेक्निक वधे, उन हिसाब सां जेको आहे हीअ रिसर्च जो कमु वधे, जंहिंसां अॻिते हली असांजे मुल्क जो जेको आहे नालो रोशन कनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके इन्वेंट करनि, जंहिं हवाले सां असांजे क़ौम जेको आहे अॻिते वधी सघे। अहिड़ा इवेंट थियणु खपनि ऐं असांजे ॿारनि खे अहिड़ो माहौल मिले जंहिं हिसाब सां जेको आहे असांजा ॿार अॻिते वधी सघनि। Class 6 I am Miran Smart Public School. Today my topic is project named Heart. The heart pump blood in our body all the time. The human heart consists of 4 chamber, 2 upper chamber, all 2 lower chamber. In a healthy bush human, the heart 60 to 80 times. My name is Naila. My school name, my class name is 5. My school name is Miran Smart Public School. गरी खैरो जीअं त असीं प्रोजेक्ट आंदो आहे जंहिंजो नालो आहे प्लांट्स लाइफ साइकिल, मीन्स ॿूटनि जी ज़िंदगी जो चकर। ॿिन्ही ॿिजनि जे विच में तव्हां हिकु नंढो ॿूटो ॾिसो, उहो पूरी तरह वधियलु न आहे। असीं उनखे एम्ब्रो चवंदासीं। ॿिज जो ई हिसो वाधेज करे ॿूटो थींदो आहे। मिसाल तौरु असीं ज़मीन पोटे उनजे अंदरि ॿिज विझंदासीं, उनखे पाणी ॾींदासीं, हू जर्मिनेशन जो शिकिल इख़्तियार कंदो। सर जेको जर्मिनेशन खां निकिरियो त असीं उनखे प्राइमरी रूट चवंदासीं। जेको प्राइमरी रूट खां निकिरे तो असीं उनखे सेकेंडरी रूट चवंदासीं। सर कुझु ॾींहं खां पोइ ॾिसंदासीं सीडिंग में तब्दील थींदो। असीं सर ॾिसूं था त सीडिंग जा 2 हिसा वाधवेज कनि था। मथियों हिसो वाधवेज करे पन ऐं थुड़ जो शिकिल इख़्तियार करे थो, हेठियों हिसो वाधवेज करे पहाड़नि जो शिकिल इख़्तियार करे थो। सर पन जो मतिलबु आहे त सिज मां रोशनी जज़ब करे, रूट जो मतिलबु आहे त ज़मीन मां मादिनिया जज़ब करे फोटोसिंथेसिस जे ज़रिए पंहिंजो खोराक ठाहिनि था। सर कुझु ॾींहं खां पोइ ॾिसंदासीं उन मां गुल फुटंदो। सर पोइ उन मां ॿिज मगर न आहे। सर पोइ कुझु ॾींहं खां पोइ ॾिसंदासीं उन में गुल बि हूंदो ऐं उन में ॿिज बि हूंदो। सर अहिड़ी रीति सभिनी ॿूटनि जी ज़िंदगी जो चकर, ॿिज मां ॿूटो, ॿूटे मां ॿिज, ॿिज मां ॿूटो, ॿूटे मां ॿिज। थैंक यू सर। सभ खां पहिरियां त मां जेको आहे पंहिंजो ऑल प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जी सॼी टीम खे जेको आहे
खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदुसि छाकाणि जो जैकबाबाद जो जेको तालुक़ु आहे उहो असांजो बैकवर्ड डिस्ट्रिक्ट सां आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿुसट वारे माहौल में अगरि अहिड़े क़िस्म जा इवेंट पर मां जंहिं बि स्टॉल ते वियुसि त मां वटि त लफ़्ज़ ई न आहिनि जो मां उन्हनि खे कहिड़नि लफ़्ज़नि सां भेटा ॾियां ऐं ख़ुशूसन जेको मां ॾिठो जेके असांजूं नियाणियूं आहिनि उन्हनि जी वधीक जेके आहिनि महिनतूं नज़र आयूं ऐं मां ॾिठमि त हर स्टॉल ते जेको आहे जेके बि नंढड़ा जेके मुख़्तलिफ़ स्कूल सां तालुक़ु रखनि पिया उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसी करे इंतिहाई दिलि ख़ुशि थी छाकाणि जो इहे ई जेके नौजवान आहिनि उहे असांजा जेके आहिनि मुस्तक़बिल जा महिमान आहिनि सुभाणे इहे ई वॾा थी करे मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि उन्हनि में वञी करे पंहिंजे मुल्क जी पंहिंजी धरतीअ जी पंहिंजे मारूड़नि जी ऐं पंहिंजे जेको आहे अवाम जी जेका ख़िदमत कंदा इंतिहाई असांखे ख़ुशी थी आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो प्राइवेट लेवल ते न बल्कि हक़ीक़त ते ईअं आहे त मुंहिंजे ख़्याल में जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे असांजे डिप्टी कमिश्नर खे मां गुज़ारिश कंदुसि त अहिड़नि प्रोग्राम में जेको आहे जेके प्रोग्राम कराइनि था उन्हनि जी तव्हां जेको आहे पंहिंजो मदद कयो या उन खां अलावा सरकारी लेवल ते जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल में हर साल ॿियो न त बि हिकु साल में हिकिड़ो दफ़ो त सरकार पंहिंजे तरफ़ां प्रोग्राम कराए पर मां आख़िर में हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे जस पेश थो कयां जन जेको आहे हिकु एॾी वॾियूं ख्वाहिशूं करे जेको आहे जैकबाबाद जे ॿुसट वारे माहौल में हितां जे न सिर्फ़ु नौजवाननि जो जेको आहे हौसला अफ़ज़ाई कई आहे पर जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि खे बि जेको आहे मौक़ो ॾिनो आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे अॻिते वठी अचो छो जो साइंस खां बग़ैर जेको आहे तरक़ी नामुमकिन आहे। जैकबाबाद में ख़ानगी स्कूल्स तरफ़ां शागिर्दनि खे साइंसी मैदान में पाण मल्हाइण जो मौक़ो फ़राहम करणु हिकु सुठो सवण आहे पर अलमियो ही आहे त सरकारी सतह ते अहिड़े क़िस्म जी तक़रीबन जो फ़ुक़दान रहियो आहे। सिंध सरकार पारां तालीमी हवाले सां ज़िला जैकबाबाद खे इंतहाई पुठिते रखियो वियो आहे। जैकबाबाद में मेडिकल कॉलेज इंजीनियरिंग कॉलेज यूनिवर्सिटी ऐं वरियनि खां रुगो ऐलान जी हद ताईं महदूद कैडेट कॉलेज जी सख़्त ज़रूरत आहे जंहिं लाइ इक़्तिदार धुरिन खे तकड़ा उपाउ वठणु घुर्जनि। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।